वफ़ाक़ी हुकूमत लाइ बजट इजलास दौरान कोरम पूरो करण मसलो बणिजी वियो। मुखालिफ़ धुर जे एहतजाज ऐं गोल दौरान ईंदड़ माली साल 2024-25 जी बजट पेश कई वई। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। हुकूमत जे लाइ बजट इजलास दौरान कोरम पूरो करण मसलो बणिजी वियो। मुखालिफ़ धुर जे एहतजाज ऐं गोड़ दौरान ईंदड़ माली साल 2024-25 जी बजट पेश कई वई। पीपल्स पार्टी तरफ़ां बजट इजलास में शिरकत न करण जे फैसले बाद क़ौमी असेंबली में दिलचस्प सूरतहाल भी पैदा थी। काबीना इजलास ख़त्म थियण बाद मेंबर क़ौमी असेंबली जे ऐवान में पहुचण बावजूद इजलास शुरू न थी सघियो। इजलास शुरू करण जे लाइ हुकुमरान इतिहाद खे 84 मेंबरनि जी मौजूदगी यकीनी बणाइणी हुई ऐं ऐवान में रुगो 51 मेंबर मौजूद हुआ। 1.5 कलाक जी देर बाद नूली अॻवान इसहाक डार पीपल्स पार्टी के मञाए वरितो, पर चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी घर रवानो थी वियो। सहाफ़ी बिलावल भुट्टो ज़रदारी खां सवाल कयो त छा तव्हां इजलास में शिरकत कंदा, जंहिं ते पीपी चेयरमैन चयो त आऊं घर वञी रहियो आहियां। डिप्टी वज़ीर आज़म इसहाक डार पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे चैम्बर में पहुची साणस मुलाक़ात कई ऐं खेसि मञाए वरितो। ॻाल्हियुनि जी कामयाबी बाद पीपी एमएनए सैयद खुर्शीद शाह, नवीद कमर ऐं एजाज अखरानी समेत ॿिया पीपी मेंबर ऐवान में पहुता, जंहिं बाद बजट इजलास शुरू थी वियो। इन हवाले सां इसहाक डार जो चवणो त असीं पाकिस्तान जी बहितरी जे लाइ बीठल आहियूं, मुल्की बहितरी जे लाइ कमु करे रहिया आहियूं। ॿिए पासे अवां खे ॿुधाईंदा हलूं, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त मुल्क जो ॾिवालो निकिरण जा ख़्वाब ॾिसंदड़नि जूं साज़िशूं नाकाम थी वियूं आहिनि। वज़ीर आज़म सदारत हेठि नवाज़ लीग जी पार्लियामानी पार्टी जो इजलास थियो। इजलास दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां पार्लियामानी पार्टी जे खे नए माली साल जी बजट जे हवाले सां एतमाद में वरितो वियो। इजलास ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त मुल्क खे मुआशी ॾुखियानि मां कढी इस्तेहकाम आंदो वेंदो। हुन चयो त जेतिरो थी सघियो बजट में आम माण्हुनि खे रिलीफ फ़राहम कयो वेंदो। शहबाज शरीफ़ चयो त पोरितहारी ऐं पघारदार तबिके लाइ क़दम खयां वेंदा। सिंध असेंबली सिंध में गैस जी लोड शेडिंग ख़िलाफ़ मुहिमिलीअ जी रिथ मंज़ूर करे वरिती। इजलास के खिताब कंदे MPA इमदाद पिताफ़ी चयो आहे त असांखे वफ़ाक़ मां गैस ऐं पाणी जो पूरो हिसो मिलणु घुरिजे। जॾहिं त सिंध में कणिक जी खोट हुई त वफ़ाक़ कणिक ॾियण खां जवाबु ॾिनो हो। हुन चयो त जेकॾहिं सिंध खे कणिक नथा ॾियो त असां बि पंहिंजी गैस न ॾींदासीं। कराची, हैदराबाद ऐं सखर समेत हर शहर में गैस अड़लब आहे। इमदाद पिताफ़ी वधीक चयो त आइन मूजिबि पंहिंजो हक़ घुरूं था, जंहिं खां असांखे को बि नथो रोके सघे। असां वोट वठी असेंबलियुनि में आया आहियूं, वोटर्स खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदासीं। हालार वसाण ख़िताब कंदे चयो त आइन मूजिबि जेको सूबो गैस पैदा करे थो, पहिरियां उन जो हक़ आहे। वफ़ाक़ जवाबु ॾिए त सिंध खे हिसे जी गैस छो नथी मिले। हुन चयो त सिंध में गैस जी लोड शेडिंग बर्दाश्त करण जोगी नाहे। हीर सोहो ख़िताब कंदे चयो त सूबनि सां गैस, बिजली ऐं नाणे समेत समूरनि मामलनि ते नाइंसाफ़ी कई पई वञे। आइन मूजिबि जिथां गैस निकिरे थी, पहिरियों हक़ उन सूबे जो आहे। संदसि चवणु हो त सिंध 2200 MMCFT गैस पैदा करे थो, असांजी घुर्ज 700 आहे। ॿिए पासे सिंध जे तवनाई वारे वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह चयो आहे त सिंध सरकार 14 जून ते अवाम दोस्त बजट पेश कंदी। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद नासिर हुसैन शाह चयो त बजट में ॿोॾि मुतासिरनि लाइ सभ खां वॾी रक़म रखी वई आहे। हुन चयो त ॿोॾि मुतासिरनि जा जेके घर न ठही सघिया, उन्हनि जो कमु जल्द शुरू कयो वेंदो। सूबाई वज़ीर जो चवणु हो त सिंध में 21 लख खां वधीक सिंध सरकार ॿोॾि मुतासिरनि जा घर तामीर कराया आहिनि। नासिर हुसैन शाह चयो त ईंदड़ बजट में 200 ॻोठनि खे सोलर सिस्टम ॾियण जी तजवीज़ ॾिनी आहे। तालीम वारे वज़ीर सैयद सरदार अली शाह चयो आहे त वसीलनि जी घटिताई सबबि स्कूल खोलण ऐं समाजी कारकुननि ऐं सोसाइटी जी साथ जी ज़रूरत आहे। कराची में समाजी तंज़ीम DC इंटरनेशनल स्टैंडर्ड स्कूल में उस्तादनि में बहितरीन कारकर्दगी ते इनाम विरहाया विया। तकरीब में सिंध जे तालीम वारे वज़ीर सरदार शाही समाजी अखबार अली शेखारी शिरकत कई। उन मौके ते तालीम वारे वज़ीर सैयद सरदार अली शाह चयो त हू चाहिनि था त सिंध जे तालुके में इंटरनेशनल स्टैंडर्ड स्कूल हुजणु खपनि। असां सिंध जे उस्तादनि खे मेरिट ते ऑर्डर ॾिना आहिनि। आख़िर में इंटरनेशनल स्टैंडर्ड स्कूल जे उस्तादनि खे मुख़्तलिफ़ इनाम ॾिना विया। नवकोट वेझो 13 सालनि जी नींगरी मुबैना तौरु अगवा थी वई। वेझो थाणे जे त पहिरीं पवाठर भरिसां 13 साल जे गौरी कोहली मुबैना तौरु अगवा थी वई। इन नींगरीअ जे हवाले जे चवण आहे संदसि न्याणीअ खे जवाबदार मघन कोहली अगवा करे वियो आहे। हुन आला अख़्तरनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी संदसि न्याणीअ खे बाज़ियाब कराए वञे। मेठियाणी वेझो 2 नींगर पुरस्कार नमूने गुम थी विया। ॻोठ मीर हसन मरी वेझो 12 सालनि जो हबीबुल्ला मरी ऐं 11 वरियनि जो बिलाल गुम थी विया। वारिसनि जो चवणु आहे त 2 ॾींहं अॻु ॿिए नींगर माल लाइ गाह करण जो चई घरां निकितो।
जेके वापस नाहिन आया। संदसि चवण हो त नींगरनि जे गुम थियण जी रिपोर्ट थाणे ते दाख़िल कराई आहे, पर पुलिस ॻोल्हा में मदद न पई करे। हुननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी नींगरनि जी ॻोल्हा में मदद कई वञे। थारूशा भरिसां नौजवान पुरस्कार नमूने गुम थी वियो। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कंदे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। दरबेलो जो रहवासी नौजवान अब्दुल हफ़ीज़ मेमण गुज़िरियल 3 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम आहे। गुम थियल नौजवान जे वारसनि पारां मोहम्मद इब्राहिम मेमण ऐं ॿियनि जी अॻवाणी में प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त संदन नौजवान घर खां कम सांगी शहर वेंदे गुम थी वियो आहे। संदसि मोबाइल नंबर पिणु बंदि आहे। मुज़ाहिरनि जो चवणु हो त ॻोल्हा करण बावजूदि नौजवान जो को बि ॾस पतो नाहे पियो। शक आहे त खेसि अगवा कयो वियो आहे। हुननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी नौजवान जी ॻोल्हा मदद कई वञे। ठोलवे जो नींगर इलाहाबाद शाख में ॿुड़ी फौत थी वियो। रहीमाबाद कॉलोनी में 8 सालनि जो ज़मीर अहमद भट्टी शाख में ॿुॾी वियो। इतलाती वारसनि पहुची नींगर जो लाश पाड़ी मां कढी अस्पताल मुंतकिल कयो, जिथे डॉक्टरनि संदसि फोत थियण जी तस्दीक कई। ज़रूरी कार्रवाई बाद मड़ वारसनि हवाले कयो वियो। नींगर जो लाश घर पहुचाइण ते घर भातियुनि में कहराम मची वियो। मीरपुर ख़ासि वेझो ट्रक जो मोटरसाइकिल खे टकर लॻण सबबि हिकु नींगर फोत थी वियो ऐं हिकु ज़ख़्मी थी वियो। हादसे में 16 सालनि जो चंदर मेघवार फोत थी वियो ऐं विजय कुमार ज़ख़्मी थी पियो। इतलाती पुलिस हादसे वारे हंधि पहुची लाश ऐं ज़ख़्मी खे खणाए अस्पताल मुंतकिल कयो, जिथां ज़रूरी कार्रवाई बाद मड़ वारसनि हवाले कयो वियो। नींगर जो लाश घर पहुचाइण ते घर भातियुनि में कहराम अची वियो। टंडो गुलाम हैदर में ज़िले काउंसिल तरफ़ां मालपुड़ी जो ठीको नीलाम करण ख़िलाफ़ प्रवासियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। यूसी लखीएट मीरवाह जे चेयरमैन वाइस चेयरमैन ऐं काउंसलर्स जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त मालपुड़ी यूनियन काउंसिल लखीएट मीरवाह जी मिल्कियत आहे। हर साल उन जो ठीको यूनियन मां नीलाम कयो वेंदो आहे, पर हिन भेरे ज़िले काउंसिल तरफ़ां मालपुड़ीअ जे ठीके जी नीलामी कई वई आहे, जेको अमल गैर क़ानूनी आहे। उन्हनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त मालपुड़ीअ जी मिल्कियत वापसि यूसी खे ॾिनी वञे, ॿिए सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। साॻियूं जे यूनियन काउंसिल जे चेयरमैन ख़िलाफ़ रहवासियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शहरुनि पारां सदाम हुसैन, मोहम्मद लाइक, मशहूरी आलम शेर खोखर, हसन फ़कीर मला, सुलेमान कल्होड़ो ऐं ॿियनि जी अॻवाणी में रेबड़ चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त यूनियन काउंसिल सॻियूं जो चेयरमैन संदन दुकाननि ऐं घरनि ते नाजाइज़ कब्ज़ो करण जी कोशिश कंदे कूड़ा खाता ठाराए गुज़िरियल 10 सालनि खां ब्लैकमेल करे रहियो आहे। हुननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी मामले जी शफ़ाफ़ जांच कराए इंसाफ़ फ़राहम कयो वञे। गंबट में सेप्को टीम छापाणी सवें गैर क़ानूनी कनेक्शन काटा करे छॾिया। डायरेक्टर कनेक्शन जे इल्ज़ाम आयल एस गंबट सिटी बदली ऐं लाइनमैन खे मुअतल कयो वियो। सेप्को सखर जी टीम जो गंबट में बिजली चोरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई। ऑपरेशन दौरान सभई गैर क़ानूनी बिजली जा कनेक्शन पकड़े काटिया विया। होॾां डायरेक्टर कनेक्शन हलाइण जे इल्ज़ाम में LS गंबट सिटी अब्दुल वहीद शेख गंबट खां जैकबाबाद बदिली कयो वियो। लाइनमैन अब्दुल ख़ालिक शेख खे मुअतल करे सखर हेडक्वार्टर में रिपोर्ट करण जो हुकुम ॾिनो वियो। ज़रियनि जो चवणु आहे त सेप्को अमलदार गंबट में मीटर बदिरां डायरेक्ट कनेक्शन ज़रिए सार्फिन खे बिजली फ़राहम करे रहिया हुआ। नसीराबाद में नीगर सां मुबैना बदफ़ेली जे इल्ज़ाम में पुलिस 2 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे वरितो आहे। नूनारी पाड़े जी पोरियत रब ॾिनो। नूनारी जे 9 साला पुट शिराज नूनारी सां मुबैना बदफ़ेली कई वई। नीगर जे वाल जी फरियाद ते नसीराबाद थाणे ते 2 जवाबदारनि इब्रार अली कांधड़ो ऐं ज़ुहैब कांधड़ो मथां बदफ़ेली जो केस दाख़िल कयो वियो। पोरियत केस में मौक़िफ़ इख़्तियार कयो त संदसि पुट घरां ॿाहिरि शइ वठण लाइ वियो हो। वापसि न अचण ते संदन घणी ॻोल्हा कई। हुन चयो त पाड़े जे छोकिरे ॿुधायो त पुट खे इब्रार कांधड़ो ऐं ज़ुहैब कांधड़ो केॾां वठी पिया वञनि, जिन जे घर पहुता त नींगर सां बदफ़ेली करे रहिया हुआ। होड़ा पुलिस जो चवणु आहे त नींगर बदफ़ेली जो केस दाख़िल कयो। जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार बि कयो वेंदो। ॿिए पासे अवां खे ॿुधाईंदा हलूं, कंबर में कुर्बानी जी ईद वेझो ईंदे ई शहरुनि मालपुड़ी जो रुख करे वरितो। रिपोर्ट करे रहियो आहे हाकिम ख़ासकेली। कुर्बानी जी ईद वेझो ईंदे ई शहरनि मालपुड़ीअ जो रुख करे वरितो आहे। मालपुड़ीअ ते बीठल जानवरनि जूं क़ीमतूं आसमान सां ॻाल्हियूं करण लॻियूं। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जानवर आणींदड़ वापारियुनि महांगाईअ सबबि मुनासिब अघु न मिलण करे जानवरनि ते कयल ख़र्च न निकिरण जूं दाहूं करण लॻा। मालपुड़ीअ ते ख़रीदारनि ऐं वापारियुनि आवाज़ न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त ख़रीद करण आया आहियूं, पर मुल्ह को 70,000 थो चए, को 60 थो चए, को 50 थो चए। पंच को चढ़ियल आहे, गुरबत जो दौर आहे। सही हिकिड़ी ॻाल्हि आहे त माल मथे थो मिले,
ॿी ॻाल्हि आहे त जेको आहे हुकूमत छा कयो आहे पंहिंजी शइ जेको आहे आवाम जी हेठि लाथी अथऊं अनो हे हो पंहिंजी काई बि शइ न लाथी अथऊं असां ग़रीबनि खे तमामु पोइ कयो आहे हुकूमत पहले जेको आहे 90,000 रुपया आहे ऐं पाणी धाणी जी का सहूलियत कान्हे का हिते उस लॻी पई आहे जा पैसा जेका 300 500 जिथे मन अचे थो मथे था वठनि तमामु घणो माल बि बीठो आहे पर रेट को बि सही नथो मिले अॻिले साल जी बनिस्बत जेके 45-50,000 ताईं वरितासीं हिन साल उहे छिला 70-80,000 ताईं हिन साल ख़रीदारी घटि आहे कुझु माल बि सस्तो आहे माल सस्तो आहे बाबा पघार ॾिस निकिरी वियो आहे को ख़रीदार वठण तयारु न आहे पोइ असां छा कमायूं माल में कैमरामैन शोएब खोसो सां गॾु हाकिम ख़ासकेली आवाज़ न्यूज़ कंबल।